प्यासी क़बर। हिकु माण्हू नलकनि जे मिस्त्रीअ खे खणी रस्तनि ते मुख़्तलिफ़ जायुनि ते लॻायल नलका ॾेखारे थो, जिन मां कुझु ख़राबु हुआ त कुझु वरी माण्हुनि जी बेहिसीअ सबबि भॻल ऐं टुटल हुआ। कुझु अहिड़ा हंध बि हुआ जिते हिन नवां नलका लॻाइण जे लाइ मिस्त्रीअ खे चयो, ऐं कुझु शरारती माण्हुनि जी बेहिसीअ जो बि ज़िक्र करे थो, जेकी रस्तनि ते लॻल नलकनि खे नुक़सानु पहुचाइनि था। हिकु जाइ ते नलकनि जे मिस्त्रीअ हैरान थींदे खांउसि मुख़्तलिफ़ जायुनि ते नलकनि लॻाइण जो सबबु पुछियो, जंहिं ते हिन शख़्स खेसि ॿुधायो त आउं क़ब्रिस्तान पंहिंजी माउ जी क़बर ते फ़ातिहा लाइ वेंदो आहियां। हिकु ॾींहुं मूं नोट कयो त मां अमा जी क़बर ते जेकी शिनकार करे रहियो हुयुसि उहो खन पल में सुकी थी वियो। मूंखे अमा जी क़बर ॾाढी प्यासी लॻी ऐं उन जी उञ उझाइण लाइ मुंहिंजी दिलि में इहो ख़्यालु आयो त छो न रस्तनि ते नलका लॻारायां, त जीअं उन्हनि मां ग़रीब, मिसकीन, मुसाफ़िर, पखी ऐं जानवर पाणी पी सैराब थियनि। नलकनि जो मिस्त्री इहा ॻाल्हि ॿुधी चवणु लॻो, ठीकु आहे साईं, त पोइ हिन सवाब में आउं बि हिसो वठंदुसि ऐं तव्हां खां मां पंहिंजी का बि उजरत न वठंदुसि।